मीरपुर ख़ासि मां अवांखे अपडेट कंदा हलूं। टाउन मीर शेर मोहम्मद टालपुर में हालतूं ॾींहों ॾींहुं गणती जोगियूं बणजंदियूं पियूं वञनि। इलाइक़े जे रहवासियुनि जो चवणु आहे त जॾहिं आम शहरी पंहिंजा मसइला खणी टाउन चेयरमैन वटि वञनि था त खेनि इहो जवाबु ॾिनो वञे थो त ईंदड़ समूरो बजट मुलाज़िमनि जे पघारुनि में ई ख़र्च थी वेंदो, जंहिं सबबि तरक़ियाती कम मुमकिन न आहिनि। ॿिए पासे टाउन जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त खेनि गुज़िरियल 6 महीननि खां पघारूं अदा नाहिनि कयूं वयूं, जंहिं सबबि हू सख़्तु माली तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं घरनि जा चुल्हा थधा थी चुका आहिनि। मुलाज़िम इहो सवाल बि उथारे रहिया आहिनि त जेकॾहिं बजट पघारुनि लाइ ख़ुसूसी आहे त पोइ अदायगियूं छो न आहिनि थी रहियूं। उन सॼी सूरत-हाल में हिकु वॾो सवाल जनम वठी चुको आहे त टाउन जो मजमूई बजट जेको मुबैना तौरु 2 करोड़ 20 लख रुपया ॿुधायो वञे थो, आख़िर किथे ऐं कहिड़ी मुद में ख़र्च थी रहियो आहे। अवाम ऐं मुलाज़िमनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बजट जी शफ़ाफ़ जांच कराए हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि ऐं मुलाज़िमनि खे बिना कंहिं देर जे संदनि पघारुनि जी अदायगी यकीनी बणाई वञे।